बहरिया टाउन जी वालार खिलाफ क़ौमी अवामी तहरीक सिंध तरक्की पसंद पार्टी ऐं जीअं सिंध क़ौमी पार्टी पारां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। कोटड़ीअ में सिंध तरक्की पसंद पार्टी पारां यूनुस ओठो, इरशाद पंवर ऐं ॿियनि जी अॻवानीअ में अलमदीना चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मेहड़ में क़ौमी अवामी तहरीक पारां एडवोकेट मुनवर जतोई, फयाज़ चांडियो, दीदार खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। काज़ी अहमद में जीअं सिंध क़ौमी पार्टी पारां दीपक बागी, डॉक्टर गुलाम शबीर चांडियो ऐं हुसैन लगारी जी अॻवानीअ में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कश्मीर में क़ौमी अवामी तहरीक ऐं अवामी वर्कर्स पार्टी पारां क़दीम वसंदियुनि ते कब्ज़े ख़िलाफ़ अब्दुल गफूर लाशारी, हमीद खोसो, ज़ुबैर कलवड़, मुश्ताक सोलंगी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मीरपुर बठोरो ऐं जोग शरीफ में जीअं सिंध क़ौमी पार्टी पारां अनवर ख़ासखेली, अयाज़ मीरानी, इसरार ज़ौर, कादिर बख्श ज़ौर ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। ॾहरकीअ में क़ौमी अवामी तहरीक पारां तुराब शर, लुत्फ़ मियां शर ऐं जमाल भुट्टो जी अॻवानीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजनि खे ख़िताब कंदे अॻवाननि जो चवणु हो त धरती दड़नि ते गोलियूं हलाईंदड़ ॿाहिरिया जे गार्डन ऐं सिक्योरिटी इंचार्ज रिटायर्ड कर्नल आमिर खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। हुननि चयो त पुरअमन ॻोठाणनि ते गोलियूं हलाईंदड़नि जे सरपरस्त मलिक रियाज़ ते फौरी तौर केस दाख़िल कयो वञे। हुननि चयो त सियासी कारकुन पंहिंजे मारूअड़नि सां गॾु बीठल आहिनि। बहरिया टाउन ख़िलाफ़ पुरअमन जदोजहद जारी रखंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।